के ॾींहं अॻु हैदराबाद में प्यार जे परणे तां बेदर्दी सां क़तल कयल नौमान कमरानी जे क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ तलार में अब्दुल हफ़ीज़ कमरानी, इमरान कमरानी, रूह अफ़ज़ा कमरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब तलहरा ॾोंहुं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त असीं सिंध जा वारिस आहियूं। पोइ बि असांजे नौजवान खे प्यार करण जे ॾोह में सरेआम खंजर हणी बेदर्दी सां क़तल कयो वियो, जेको अमल नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हुननि चयो त नौमान कमरानी जे क़तल में मुलविस सिर्फ़ु हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त बाक़ी जवाबदार अञा गिरफ़्तार नाहिनि कया विया। हुननि मुतालबो कयो त नौमान जा क़ातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार करे खेनि सरेआम फांसी ते लटकायो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। सिधी बिरादरी तलार ज़िले बदिन सिधी बिरादरी एहतिजाज में गॾु आहियूं ऐं असां सरापा एहतिजाज आहियूं। पूरी सिंध में एहतिजाज कंदासीं, रैलियूं कंदासीं। असां नौमान सिधी जे क़ातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त जल्द सां जल्द उन क़ातिल खे सज़ा ॾियारी वञे। SSP हैदराबाद, DIG हैदराबाद ऐं जेको सो सिंध गवर्नमेंट खां, पूरी सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द इन ज़ालिम वेशन खे गिरफ़्तार करे इन्हनि खे जेको फांसी घाट ताईं पहुचायो वञे।